जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जी असां पिछले वीडियो में तव्हांखे ॿुधायोसीं कि आरोपों के घेरे में चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर। अॼु उन मथां हिकु दफ़ा वरी चर्चा कंदासीं। बहरहाल जेकी असां ख़बर लॻाईसीं उन मथां को बि एक्शन न थियो। जेको लोकल माण्हू पैसा लहण वारो हो, जंहिं व्हाट्सएप ते मैसेज कया हुई, उनखां असांजो लगातार ॻाल्हाइण थी पियो। अञा ताईं उन जी समस्या जो को समाधान कान थियो आहे। हिते जेकी मुख्य ऑफिस आहे, हेड ऑफिस आहे, उते भी को समाधान कान थियो आहे। मतिलबु अध्यक्ष, पूरी कार्यकारिणी, इहा न्यूज़ भी ॾिठी आहे, सभु कुझु कयो अथनि, लेकिन उन्हनि के बि प्रकार सां हिन मथां को कदम न खयो अथनि। ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। बहरहाल असां चेटीचंड मेला समिति जे कई पदाधिकारियों का ॻाल्हायोसीं कि आखिर 20 का 21 ऐं 21 का 22 22 का 23 माना 3 सालन जो चेटीचंड सिंधी मेला समिति जो हिसाब बाक़ी आहे। तंहिंमें उन्हनि जे कुछ अधिकारियों जो चवणु आहे कि असां 2 सालन जो हिसाब ॾेई चुका आहियूं। भई कंहिंखे ॾिनो अथव? ये ॻाल्हि स्पष्ट हुजणी घुरिजे। छा एजीएम करे तव्हां जेका जयपुर जा समस्त मुखीगण आहिनि, छा उन्हनि जे समक्ष रखियो अथव? न। असां हिकु न ॿ न, अभी तो कई मुखियुनि सां ॻाल्हायोसीं कि छा पिछलो हिसाब हिननि चेटीचंड मेला समिति वारनि तव्हांखे ॾिनो आहे? त उन्हनि साफ़ तौर ते मना कयो कि न, असां को हिसाब किताब कान ॾिनो अथनि, असांखे को बि हिसाब किताब कान ॾिनो अथनि। खैर, इन मामले में जयपुर जी पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर वो भी खामोश है। जबकि ये पूरो जेको वीडियो असां ठाहियोसीं, इहो असां सेंट्रल पंचायत जा जेका अध्यक्ष महोदय आहिनि उन्हनि खे बि असां व्यक्तिगत फॉरवर्ड कयोसीं ताकि उन्हनि खे पतो लॻे पूरी ॻाल्हि जो। पर मूंखे नथो लॻे कि कंहिं प्रकार सां उन्हनि कुझु हिन जे विषय ते कुझु सोचियो आहे या को प्लानिंग ठाही आहे। कारण कि अञा ताईं कोई अहिड़ी गतिविधि साम्हूं आई कान आहे। अञा ताईं कोई अहिड़ी ॻाल्हि साम्हूं कान आई आहे जंहिंसां कि लॻे कि सेंट्रल पंचायत को चेटीचंड सिंधी मेला समिति मथां को कार्य करण वारी आहे। बहरहाल मां त इहो ई चवंदुसि कि हिन टाइम ते जेकी पावर में आहे उहा आहे जयपुर जी पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर। उनखे पूरो अधिकार आहे उहा चेटीचंड सिंधी मेला समिति का ॻाल्हाए ऐं इन पूरे मामले जी जांच करे पूरी तय ताणी वञे। उनखे पूरो अधिकार आहे पुछण जो, नोटिस ॾियण जो कि आखिर छा पियो हले संस्था में। जीअं कि ॿियनि पूज्य सिंधी पंचायतुनि में अगरि को ॻाल्हि थिए थी या कोई मुद्दो अचे थो, इलेक्शन जो तो अचे या अन्य कोई भी अहिड़ो टॉपिक या को ॻाल्हि अचे थी, त सेंट्रल पंचायत खे अगरि केरु चए थो त इन्वॉल्व थिए थी न। त इहो त ॾाढो वॾो मुद्दो आहे, समाज जो मुद्दो आहे। समाज जो ॾाढो वॾो मुद्दो आहे इहो। छोकी हिकिड़ो लोकल माण्हू कंटिन्यू मैसेज पियो करे जंहिंसां कि चेटीचंड सिंधी मेला समिति जी ही बेइज्जती कान बि थिए, अभी तो पूरे सिंधी समाज जी भी थिए। ये हिकिड़ो सोचण जो विषय आहे। कल टुडी भी कोई चैटिंग हली आपसरी में, महामंत्री साहब लिखनि था कि मां त मुंहिंजो सॼो हिसाब किताब अध्यक्ष के ॾेई चुको आहियां। त उन शख्स ख़ुदि ही चैटिंग में इहो लिखो आहे कि तो कंहिंखे बि हिसाब ॾिनो अथई, मूंखे रुपयो कान ॾिनो अथई। त माना बेइज्जती वारी ॻाल्हियूं आहिनि न, इहे चङियूं ॻाल्हियूं कान कि तव्हां हिक ॿिए खे रुगो जस्टिफाई पिया करो, क्लियर छो नथा करो मैटर खे। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। सभई सम्मानीय आहिनि असांजे लाइ करे। ऐं सेंट्रल पंचायत के मुंहिंजो इहे अनुरोध आहे, हिकु जनता जी तरफ़ां सम्झो, मुख्य गणनि जी तरफ़ां सम्झो, इहा ई अपील कंदुसि कि जंहिंसां ॿियनि पंचायतुनि जी बि शिकायतूं ईंदियूं, तव्हां एक्शन में ईंदा आहियो, पंहिंजी कमेटी हिकिड़ी गठित करियो, उन जी जांच कराईंदा आहियो न, त चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जी बि हिकिड़ी तव्हां विशेष हिकिड़ी को कमेटी ठाहे करे इन विशेष जांच करो ऐं निष्पक्ष करायो। तंहिंमें अहिड़ा माण्हू खणो जेका बिल्कुलु निष्पक्ष हुजनि, निष्पक्षवादी हुजनि
ऐं जेका सत्यता सां इन जी जांच करे सभिनी मुखियुनि 81 मुखियनि जेकी जनरल बॉडी में तव्हां सां गॾु जुड़नि उन समक्ष रखी सघनि कि मामिलो इहो आहे। त दोस्तो इन सां गॾु ई मां हिन वीडियो खे समाप्त करां। ॿियूं बि अॻियां इलाही ॻाल्हियूं कंदासीं तव्हां सां गॾु इन ई तव्हांजे लोकप्रिय सिंधी समाचार राजस्थान ते। जय श्री झूलेलाल, सतनाम साखी।